जिनसी तौर ते हिरासत थियण गंभीर ऐं संजीदा मसलो आहे ऐं घणा माण्हू इन ते खुलियल नमूने ॻाल्हाइण खां पासो कंदा आहिनि। घणो करे इहो सम्झो वेंदो आहे त इहा शर्म जी ॻाल्हि आहे ऐं जंहिंसां इहो थियो आहे उहो ई भोॻींदो आहे। अक्सर औरतूं मुख़्तलिफ़ नफ़्सियाती मसइलनि जो शिकार थी वेंदियूं आहिनि ऐं के त नौकरी ई छॾे ॾींदियूं आहिनि। असांजे मुआशिरे में जिनसी हिरासानी खे अक्सर औरतूं लिकाइण जी कोशिश कंदियूं आहिनि। कुझु औरतुनि खां प्रमोशन लाइ इहा घुर कई वेंदी आहे त के वरी माली हालतुनि खां परेशान हूंदियूं आहिनि। दुनिया में घणनि जायुनि ते औरतूं महफ़ूज़ न आहिनि। औरतुनि लाइ केतिरा कानून मौजूद आहिनि पर उन्हनि कानूननि सां ॾोहनि में घटिताई नाहे आई। जिनसी हिरासानी जो मसइलो वॾो सबबु आहे जो औरतूं पाण खे महसूस नथियूं कनि। घणी औरतूं पाण सां पेश आयल मसइले जो ज़िक्र कंदे टिजंदियूं आहिनि। औरतूं बदनामीअ जे डप सबबु शिकायत नाहिन कंदियूं। नंढपण खां ई छोकिरियुनि खे पंहिंजो ख़्यालु करण जो सेखारियो वेंदो आहे ऐं वाक़े बाबति हू माण्हुनि खे ॿुधाईंदे बदनामी खां टिजंदियूं आहिनि। रुॻो ताननि जो डपु न पर औरतुनि खे इहो डपु बि आहे त मथसि को इल्ज़ाम न लॻी वञे। खेनि डपु हूंदो आहे त जेकॾहिं छोकिरीअ सां को वाक़ियो थिए थो त रुॻो उनखे ई ॾोही सम्झो वेंदो आहे। जंहिं नारीअ खे हिरासा कयो वेंदो आहे उनखे धमकियूं बि ॾिनी वेंदियूं आहिनि त जेकॾहिं हुन कंहिंखे ॿुधायो त उनजो हशर ख़राब थींदो। अहिड़ा बि केतिरा ई मामला मंज़र ते अची चुका आहिनि। हिकु सर्वे में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त 27% औरतूं जिनसी हिरासानी जो शिकार थियनि थियूं ऐं हिकु वॾो अंग आहे जंहिं बाबति माण्हू नथा ॼाणनि। उनजो सबबु इहो बि थी सघे थो त खेनि नौकरी छॾण जो डपु हुजे त शिकायत करण बाबति का कार्रवाई थिए त नौकरी हली वेंदी। जॾहिं ख़ानदान जो ई को माण्हू बुरो अमल करे थो त माण्हू ख़ानदान जो नालो बदनाम करणु पसंदि न कंदो आहे। उन लाइ बि औरतूं ख़ामोश रही सघनि थियूं।